मां कसम खणी ॻाल्हि थो चवां त इहा हक़ीक़त अथई। हाणे तुंहिंजी ॻाल्हि मञी या न मञी? कयो सेठ भाउ, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजांइ, जेकॾहिं उते हली तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि तां फिरियो पर पक सम्झजांइ त तुंहिंजी ऐं तुंहिंजे पीउ जी क़बर पंहिंजे हथनि सां मां गॾु खणंदुसि, छो त मां तमामु जल्द तोखे तवारे ने पीउ रूंडे टूंडे मडे खे शेरल वारनि जे साम्हूं जी बीहारींदुसि। पता शेरल, हाणे ॿुधाए त इन धुबण में असां कीअं निकिरंदासीं? इन जो हल ॻाल्हियूं ई आहिनि, पर ॻाल्हियूं एसी ताईं न थींदियूं जेसि ताईं चाकर खान वापसि न अचे। जेकॾहिं चाकर खान इन जाबर वारनि खे दुप करे आयो न त पोइ हुनजी कावड़ कुझु चकी हूंदी। जेकॾहिं चाकर खान उतो बि नाम में थी मोटी आयो न त इन जाबर वारनि जी कावड़ असां मां छंडींदो। सावल मां मरी त सघां थो, पर पंहिंजी न्याणी जो निकाह हेतर सां कोन करणु ॾींदुसि। हाँ, जब मरण जो एॾो शौक़ु थोड़े भर कलबो। रहम कर असां ते, रहम कर, ख़ुदा जे वास्ते असां ते रहम कयो। मां हेतर सां निकाह करण जे लाइ तयार आहियां, बाबा कुछ भी न कयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेर जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा ऐं वीडियो खे मुकम्मल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में सांवल जेको आहे त सिकूअ जे माउ पीउ ऐं भेण ताईं पहुची वेंदो दोस्तों। ऐं जेको आहे त सांवल उन्हनि खे जेको आहे त मारणु चाहींदो, पर उन्हनि खे जेको आहे त मारे कोन सघंदो, छो त उन्हनि सां न्याणियूं गॾियूं हूंदियूं सिकूअ जी माउ ऐं भेण। पोइ उन्हनि खे जेको आहे त माफ़ु कंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे त जाबिर ऐं जेको आहे त क़ासिम खे चाकर खान ॾिसी वरितो हुयो ऐं उन्हनि खे ड्रोड़ाइण खां बाद में जेको आहे त हुनखे जेको आहे त जाबिर खे ज़ख़्मी बि कयो आहे चाकर खान दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त हुननि जा रस्ता अलॻि अलॻि थी चुका आहिनि दोस्तों। क़ासिम हिकिड़े पासे डोड़ी वियो आहे ऐं जेको आहे त जाबिर जेको आहे त ॿिए पासे भॼी वियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको आहे त ॿिन्हिनि जो जोड़ अलॻि थी चुको आहे। ऐं चाकर खान जेको आहे त जाबिर ते ड्रोड़ भरींदो पंहिंजे साथीनि खे वठी करे, छो त जाबिर जेको आहे त ज़ख़्मी बि थियो आहे दोस्तों। ऐं ॿिए तरफ़ खां मां तव्हांखे ॾसींदो हलां त अकबर खान, मंसूर खान ऐं जेको आहे त करम खान दोस्तों आहे त उन्हनि जे थ्रू बि जेको आहे त दुश्मनियूं जाॻंदियूं ऐं पंहिंजा वेरी ड्रामो जेको आहे त बहितरीनु मोड़ ते तरफ़ ईंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में काफ़ी जेको आहे त बहितरीनु मोड़ ॾिसण लाइ मिलंदा दोस्तों। ऐं मां तव्हांखे इहो ॾसींदो हलां त पंहिंजा वेरी में जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे त उन में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त जेको मुराद ऐं जेको शेरल आहे दोस्तों, त उहे पंहिंजे हिसाब सां पाण वठिजी वेंदा ऐं उहे चवंदा त जेकॾहिं चाकर खान जाबिर वारनि ऐं क़ासिम वारनि खे मारे करे हिते पहुचे थो त उनजी थोरी कावड़ जेका झकी हूंदी, जे अगरि न त पोइ हू जेको आहे त असां ॾांहुं रुख़ कंदो ऐं असांखे जेको आहे त अज़ियतनाक मौत ॾेई सघे थो। त हर कंहिंखे पंहिंजो ख़ौफ़ आहे दोस्तों, पंहिंजा ई वेरी लॻा पिया आहिनि दोस्तों। त हीअ हुई असांजी हिन महिल वीडियो जेका तव्हां सां ॻाल्हि ॿोल कईसीं। वरी जेको आहे त नेक्स्ट वीडियो सां तव्हां सां गॾु थींदासीं दोस्तों। ऐं ईअं ई असांजा वीडियो ॾिसंदा रहो, लाइक ऐं सब्सक्राइब कंदा रहो दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि।